अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो अलीगुल इस्लामी ऐं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी ग्राफिक। सभिनी दोस्तनि खे सिंधी ग्राफिक चैनल में भली कार चवंदा। अॼु मां तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु PLP फाइल खणी आयो आहियां। तमामु बहितरीनु डिज़ाइन आहे। हे स्कूल जी दाख़िला जे लाइ आहे ऐं हिन में तव्हां पंहिंजे स्कूल जो नालो लिखी सघो था या तव्हां पाण हिन जी एडिटिंग करे कंहिं दोस्त खे तव्हां हिन जी डिज़ाइन ठाहे ॾियो था, या तव्हां हिन जी डिज़ाइन तव्हां पाण ठाहे पंहिंजे स्कूल जो इश्तिहार हलाए सघो था, या हीअ डिज़ाइन तव्हां पेसनि ते बि ठाहे सघो था। हीअ PLP फाइल मां तव्हांखे तमामु बहितरीनु डिज़ाइनूं आहिनि मां टे, त पोइ टिन्हिनि जो मां तव्हां ॾे PLP फाइल फ्री में मोकिलींदुसि। उनजी लिंक डिस्क्रिप्शन में ॾिनल हूंदी। त अचो त वीडियो जी कयूं था शुरूआति। तमामु ई आसान तरीक़ो आहे। जॾहिं बि तव्हां इन ते ईंदा पिक्सल ऐप में त उनखे ऐड कंदा। ऐड करण खां पोइ जॾहिं तव्हां ईंदा त पोइ तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस ईंदो। ठीकु आहे, पोइ तव्हां हुनजी कलर खे पोयां चेंज कजो, छो त मां चेंज कलर हुनजो मुंहिंजे ख़्याल में न ॾिनल आहे, हुनजो कारो कलर ॾिनल। त पोइ तव्हां चेंज कलर करे हुनजो, ऐं पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे जहिड़ो पोयां कलर ॾियोसि। पोइ जॾहिं तव्हां हिन ऑप्शन ते ईंदो, हिनखे जॾहिं हे अखि जेका आहे उहा सभिनी जी तव्हां खोलींदा वेंदो। हाँ ॾिसो, जॾहिं बि मां हिन जी अखि खोलींदो वेंदुसि, ॾिसो डिज़ाइन हेठां ठहंदी थी अचे। ठीकु आहे, हे त मां लॉक कयूं आहिनि, ऐं जीअं तव्हां हिन जूं लॉकूं पाण खोले सघो। ऐं लॉक न बल्कि हे जेका अखि ॾिनल आहे उनखे मां हाइड कयो आहे ऐं लिकायो आहे। त पोइ तव्हां जॾहिं हिननि अखियुनि खे खोलींदा वेंदो त पोइ तव्हां हिन जूं सॼियूं डिज़ाइनूं जेके बि आहिनि उहे तव्हां हिन जा जेके बि हिन जा ऑप्शन आहिनि ऐं जेके बि हिन जी लिखत आहे, तस्वीर आहे, या खणी जेके बि PNG आहिनि उन्हनि जूं तव्हां हे अखबारियूं हटाईंदा वेंदो त तमामु बहितरीनु डिज़ाइन आहे। ऐं मां सभिनी दोस्तनि खे चवंदुसि मुंहिंजे यूट्यूब चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो, ऐं तमामु डिज़ाइनियूं अहिड़ियूं मां तव्हांजे लाइ खणी ईंदो आहियां। ऐं जेको बि दोस्त एडिटिंग शौक़ु रखे थो त पोइ मां हुनजी लिंक हिकु ग्रुप ठाहियो आहे, हुनजी लिंक सभिनी दोस्तनि खे मां शेयर कंदुसि ऐं हुनजी लिंक डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे, त पोइ तव्हां जॉइन करे सघो। हे ॾिसो, हिन खे जॾहिं तव्हां क्लिक कंदव ऐं तव्हां ईंदो त पोइ हिन ते पंहिंजे स्कूल जो नालो लिखंदव। ठीकु आहे, ऐं हिन में जेको क्लास आहे, तव्हां कहिड़ी क्लास खां 6 खां था पढ़ायो, तव्हांजो स्कूल 6 खां आहे या नर्सरी खां 5 ताईं आहे, त हुनजी तव्हां एडिटिंग फ्री में करे सघो था। तस्वीर तव्हां हिन जी तव्हां पंहिंजी हटाए हिन जी हटाए करे तव्हां पंहिंजी हणी था सघोसि। ऐं काफ़ी सारा अहिड़ा फंक्शन आहिनि। ऐं हिन जो मुंहिंजो नालो बि हिन ते हेठां लिखियलु आहे। हे प्रिंसिपल जो आहे, पार्टनर जो आहे, हे सेफ जो स्कूल जी डिज़ाइनिंग आहे, त पोइ हिन जे करे हे लोगो सेफ जो ॾिनल आहे। अगरि जे तव्हां पंहिंजे स्कूल जो लोगो या हणी था सघो। ऐं मां तव्हांखे ॿियूं 2 डिज़ाइनूं ॾेखारियां, तमामु ई बहितरीनु डिज़ाइनूं आहिनि, तमामु ख़ूबसूरत डिज़ाइनूं आहिनि। ऐं हिकु इहा डिज़ाइन आहे, ऐं ॿी डिज़ाइन आहे हे, हीअ बि तमामु बहितरीनु डिज़ाइन आहे। ऐं ॾिसो ख़ूबसूरत डिज़ाइन आहे। जॾहिं तव्हां हिनखे पंहिंजी फ़ोटो में ऐड कंदव, HD में सेव कंदव, तव्हांखे तमामु बहितरीनु डिज़ाइन नज़र ईंदी। ॿिए हे डिज़ाइन आहे। त पोइ हीअ जेके तस्वीरूं आहिनि तव्हां हिननि खे हटाए करे तव्हां उन्हनि में तव्हां पंहिंजे स्कूल जूं तस्वीरूं लॻाए सघो था, या खणी तव्हां एडिटर आहियो कंहिं दोस्त खे ठाहे ॾियो था पेसनि ते, त पोइ तव्हां हुन में तस्वीर खणी करे हिननि मां तव्हां उहा लॻाए सघोसि था। ठीकु आहे, ऐं वीडियो हे तमामु घणो न वॾो थी वञे, इन जे करे मां थोरो तव्हांखे ॾिनो। ऐं त जीअं अगरि तव्हांखे शौक़ु आहे एडिटिंग जो, त मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, इनखे सब्सक्राइब कयो ऐं हेठि ग्रुप ॾिनल आहे उनखे जॉइन करे मुंहिंजे यूट्यूब चैनल में अची था सघो। ठीकु आहे, ऐं उमेदु थो कयां त हीअ तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। ठीकु आहे।